अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ॾिसो पिया प्रोग्राम सियासत गर्दी। मां सनाउल्लाह हाशमाणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, हिकिड़ी वीडियो अव्हां सभिनी जे साम्हूं गुज़री हूंदी, जंहिंमें हिकिड़ो पढ़ियो लिखियो नौजवान पंहिंजी हिकु अफ़सोसनाक हालत में असांखे नज़र अचे थो, ऐं जंहिंखां पोइ वफ़ाक़ी वज़ीर अता तारा नोटिस वरितो ऐं उनखे नौकिरी बि ॾिनी आहे। अहिड़ो ई हिकिड़ो पढ़ियो लिखियो नौजवान असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे, ऐं गॾोगॾु तक जो MPA साहिब बि जेको आहे उहो बि असां सां स्टूडियो में मौजूदु आहे। ऐं नौजवान खां पुछंदासीं त उनजो छा मुतालबो आहे। ऐं सिंध जे अंदरि अव्हां सभिनी खे ख़बर आहे त बेरोज़गारी वधी वई आहे, नौजवान बेरोज़गार आहिनि। इन जे करे जेके समाजी बुरायूं आहिनि उहे असांजे समाज में वधंदियूं पियूं वञनि, ऐं असांजे साम्हूं नौजवान मौजूदु आहे। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो, किथां जा आहियो तव्हां, तव्हांजी तालीम छा आहे? First of all, thank you, Vice Sindh Vice channel. Myself is Bezar Memon. I am from Khairpur, Meerut. I have done graduate from Khairpur University, Jinnah Hospital. केतिरनि सालनि खां बेरोज़गार आहियो तव्हां? केतिरनि सालनि खां तव्हां? I almost 35 and 50 years. I don't remind, but I am still बेरोज़गार. पोइ कंहिं नौकिरी में अप्लाई कयो अथव? को तक जो MPA MNA को आसरो तव्हांखे ॾिनो अथई नौकिरी जो? I applied many times in multiple companies, but reject zone company network is no signal. My village is very background is our landlord बेकार कंहिं कमाया न आहिनि। अच्छा, असां जॾहिं उन्हनि खे का बि ॻाल्हि चऊं था त इग्नोर कंदा आहिनि। सो इन खां पोइ असां चयो चलो ठीकु आहे, अगरि जे कुझु न आहे करिणो त कुझु न कुझु पंहिंजे लाइ करे वठूं, पर न थी सघियो। MPA साहिब, नौजवान वेठो आहे ऐं उहो चवे थो त उन्हनि खे नौकिरियूं न आहिनि, तव्हां उन्हनि जी का ॻाल्हि कोन था ॿुधो। त नौजवान नौकिरियूं न आहिनि, बेरोज़गारी आहे, जंहिंजे करे नशे जी लत में लॻनि था, ॿियनि मसइलनि में फासी था पवनि, कुझु उन्हनि जे लाइ सोचो। मां इहो सोचियां पियो, इन जे बारे में हाणे मां सोचियां पियो त जेको हिन तव्हां मुंहिंजे बारे में जेको ग़लति सलत तव्हां सां ॻाल्हायो अंग्रेजी, मां सम्झां थो उहो सुठो हिन मुंहिंजे लाइ कोन ॻाल्हायो हिन हूंदो। त सही ॻाल्हि आहे, हुन त कुझु कोन ॻाल्हि, तव्हांखे अंग्रेजी सम्झ में न आई? अंग्रेजी सम्झ में त खणी आई, पर मां ध्यानु बि वारो अंग्रेजी सम्झ में ईंदी आहे, उहो मां पढ़ियो हुउमि न अॻे। अच्छा, हा, अॻे पढ़ियो मां, सम्झ में ईंदी आहे, पर ध्यानु हुजे त ठीकु आहे। पर मां हिनजी अफ़ालनि जी न ख़बर आहे, मुंहिंजे पीउ खे हिनजे ॾाॾे खे सभिनी खे सुञाणा, कंहिं में को अफ़ालो न रहियो आहे। पढ़ियो ईअं लिखियो रहिया नौजवान आहे, ग्रेजुएशन थियल अथसि, यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई अथई, त अञा छा करे? सर सिर्फ़ु हे ब्लेम थो करे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे की असांजो ख़ानदान मुंहिंजा ॿाहिरि सभु असां पढ़िया लिखिया आहियूं। हाणे ऐं आई एम फर्स्टेड फ्रॉम सोसाइटी फ्रॉम सैटरडे टू संडे। बाबा हिन ॻाल्हि मां सुबुह तुंहिंजी अंग्रेजी खुटी वेंदे, हर बुरी एतिरी अंग्रेजी बि न ॻाल्हाए, मां ख़बर आहे तूं केतिरो मोतबर आहे। हणाए पादर वेड़े चादर चरियो माण्हू। न पर सही, नौजवाननि खे तव्हां छो न रोज़गार ॾेई सघिया आहियो महिल ताईं? रोज़गार छाजो रोज़गार? हर भरू वरी मूंखे आने थो अलाए कहिड़ा ख़्यालनि में वेठा हुआसीं, हर भरू असांखे वरी हे ध्यानु था छिकायो। मां पंहिंजे भाणे जॾहिं भाटनि खे नौकरियूं न ॾिनी, वरी हिन जी ॻाल्हि था कयो, हालत ॾिसो सुञो टर नौकरी ॾे। न सुञो आहे त पोइ तव्हां नौकिरी न ॾींदो, पढ़ियो लिखियो त आहे? पढ़ियो लिखियो त आहे, हिकिड़ो ॾिसो हैसियत हुजे, अगरि का कैटागरी हूंदी आहे नौकरी ॾियोसि। तालीम हैसियत न आहे, माना तालीम हैसियत छा सां काउंट थिए थी? पैसे सां? हालत ॾिसो, घर वारी बि छॾे पई अथसि, पीउ घर जो कढियो नालो छा ॿुधाई पंहिंजो? देखो पंहिंजे मिट माइट बेज़ार, पीउ बेज़ार, ज़ाल छॾे वई आहे, ज़ाल बेज़ार, मां हुनखे गोद वठां। न उहो त सर तव्हांजा जेके बेध्यानी आहे, तव्हां तवजो कोन था ॾियो नौजवाननि जे रोज़गार ते। हिकु अहिड़ा तवजो हर को पाण ॾे या मां हिन ॾे तवजो ॾियां, पंहिंजे घर ॾे तवजो ॾियां? मां हिन ॾे तवजो ॾियां? ॼणी थी वई ढींग हिन ते सटी थी, हिन खां पीउ ॼण पीउ कुझु करे, मां कुझु करे, मां तवजो ॾियां? मां पंहिंजे बचनि ॾे ॾियां? मां हेॾा ख़र्च करे मथ हिन सीट ते जी पहुतो आहियां, पोइ हिननि ॾे ध्यानु ॾियां, न त वरी हेॾा भला आहिनि छा? सनावला साहब ॻाल्हि ॿुधो तव्हां, ग़रीबई घर वारी वेंदी हली सॼे मोहल्ले में शोर हूंदो त हिन जी घर वारी वेही करे, हिन जूं 3 घर वारियूं वयूं हलियूं, चङो मुड़ुसु आहे, आई नो वेरी वेल। 3 घर वारियूं वयूं अथसि छॾे, उन खां पोइ चौथीं चकर में आहे। हिननि जी पंहिंजी कहिड़ी इज़त आहे? हे बंगलनि में अंदरि वेही करे हिननि जे पंहिंजा जेके हिननि जा ॿार, हिननि जो जेको पंहिंजो कल्चर आहे, छा असांखे ख़बर न आहे? पादर वेड़े चादर, मूंसां छा थो ॻाल्हाए? मुंहिंजे बारे में, मुंहिंजी लदियुनि जे बारे में थो ॻाल्हाए? तुंहिंजी हैसियत छा आहे रे? तव्हां विड़ो न नौजवान सां, विड़ो न। नौजवान हैसियत ॾिसो, मुंहिंजी हैसियत ॾिसो,
मुंहिंजो ख़ानदान ॾिसो, मां MP आहियां, हिन जी हैसियत न आहे जो मुंहिंजे बारे में कुझु तव्हां मुंहिंजे ख़ानदान ते साईं ॻाल्हाईंदो तव्हांखे MP हिननि जे वोट कयो आहे, जेकॾहिं हे वोट न ॾियनि त तव्हां MP किथां मां थींदो? न ॾींदो आहे हिनखे वोट वोट मुंहिंजो वोट वोट न कास्ट थींदो आहे उहो कीअं थींदो आहे वोट कास्ट? ये सिस्टम बाबा सॼो ख़राबु आहे घर हलणो आहे न पुट जो, सियाणो थी पुट। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, वोट हिरंडी न को असां ते अहसान न आहे की पाण में वेठा आहियूं, नथी हाणे हणिजो न कटिजो न। मां तुंहिंजे पीउ घणा मूंखां ओड़े पैसा वरिता, तव्हांजे वोट घणा पैसा मूंखां तव्हां वरिता, जॾहिं वोट तव्हां पैसा था वठो त वरी मां तव्हांखे नौकरी छा ॾियां? पैसा था वठनि पाण, रोज़गार पैसा था वठनि, साईं रोज़गार तव्हांजो मंशूर आहे। सर मूं वटि डिग्री आहे अदा न आहे, अदा न ॾींदुसि। छो साईं? हरू भरू ॾिसो यार, तूं मां सुञाणींदो आहियां तूं काथों जो आहे, घणनि पैसे ते ड्यूटी थो करे, हरू भरू पंहिंजे मानी में वियो न विझ बाबा, इनजे करे तूं वरी थियो आहे, वरी तूं सोशल नथी असां त हिकिड़ी ॻाल्हि नौजवान आवाज़ था उथारियो तव्हांजे साम्हूं। तुंहिंजे लाइ सुभाणे ज़वाल बणिजे, माना तव्हां हिकिड़े प्रोग्राम में वेही परेशान थो करे असांखे तूं। हे ईअं ई असांखे ईसाईंदा रहिया आहिनि ईअं ई असांखे। ऐं मां हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधाए छॾियां, मां हिन जे बंगले ते चकर आहियां नौकिरीअ जे लाइ, मां डिग्री करे हिन वटि वेंदो रहियो आहियां। हिननि छा कयो, डिग्रीअ जे बदिरे नौकिरीअ जे बदिरे हिननि मूंखे छा ॾिनो, सिगरेटनि जो पैकेट। सिगरेट जो पैकेट ॾिननि तव्हांखे? पैकेट ॾिननि सिगरेटनि जो, त यार तूं हीअं कर, तूं ॿ कश हण फिलहाल हिते वेह। उन खां पोइ ख़राब संगत में जेका हिननि जे बंगले तां मूंखे लॻी, ख़राब संगत आदि करे मूंखे नशे जो, उन खां पोइ बंगले ते हिननि ताला बंदि करे छॾिया। साईं तव्हां नौजवान खे सिगरेटनि जे पैकेट खां सवाइ छा ॾिनो? ॻाल्हि ॿुध न, हाणे मां तव्हांजी इज़त कई आहे, घर हलने पागल हणो मां चवां थो यार बोले मोतबरी न करो, धमकियूं न ॾियो तव्हां नौजवान खे। तव्हांखे मां इहो चवां थो त मां तव्हां घर हलंदो, जेको बि रही खुई की सरकार की दाह आहे मूंखे ॾे, ॿियनि खे धारे न असांजी घर जी ॻाल्हि। नौजवान चए थो त असांखे सिर्फ़ु बंगले ते सिगरेटनि जो पैकेट मिलियो आहे, उन खां अलावा भला नौजवाननि लाइ के क़दम खयां अथव उन्हनि जे रोज़गार जे लाइ, उन्हनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ कहिड़ा क़दम खयां अथव? इंतिहाई क़दम कया आहिनि। कहिड़ा साईं? हिकु ॿ ॻणायो। उहो ज़रूरत आहे की ॿुधायां, मां तव्हांजो जवाबु नज़र अवाम खे ख़बर त पए, माण्हुनि खे ख़बर। मां हाणे ताज़ी ॻाल्हि ॿुधायो। हिन तकरीबन 15 ॾींहंनि जे अंदरि 15 करोड़ मां पंहिंजे ॻोठ में 15 करोड़ विराया। 15 करोड़ ॻोठ में विराया आहिनि? करोड़ यकीन कयो, 15 करोड़ घणनि 50 लख हिकु घर खे ॾिनो। अञा छा दांगी मलिया तव्हांखे मिलिया आहिनि? आई एग्री, पर ईरानी करेंसी सर, ईरानी करेंसी? ईरानी करेंसी जा 50 करोड़ या 15 करोड़ जेको साईं चए थो ईरानी। सही ही चए थो त ईरानी करेंसी असां जॾहिं वियासीं, ईरानी करेंसी न आहे छा उहा? उहो त माना नोट आहिनि, जंहिं पेपर में उहे ठहनि था, हिन मां इहे बि ठहनि था न। सही त 2500 रुपया थींदा, हिन में छा थींदो हिन महांगाई दौर में? हे अलाए घणो पाण ही पढ़ियो लिखियो आहे, ग्रेजुएशन थियल अथसि, नौकिरी त लड़े, पिन ते रुपयो को न ॾे अहिड़नि माण्हुनि खे, हिकिड़ो सॼे घर में ॾेई थो वञे। तूं 5 वोट जा घणा वरिता मूंखां? पुछा कर वोट जा घणा वरिता? वरी मूंखे अची चयो साईं मजबूर आहे, ऐं इहो हुया बुख ते हुया वीचारनि, तोखां पैसा वरिता, माफ़ करे नौकिरी। बाबा पंहिंजे नौकिरी ते मुंहिंजा कुकड़ आहिनि, मुंहिंजा इहे कुता आहिनि, तव्हां उन्हनि जी ख़िदमत कयो, तव्हांखे मां जेको थींदो हर महीने तव्हांखे मां ॾींदुसि पियो, तव्हां नौकिरी ॿिए कहिड़ी ॾियां? साईं तव्हां इलेक्शन में नौजवाननि सां वाइदा कया, तव्हांखे रोज़गार ॾींदासीं, बहितर मुस्तक़बिल ॾींदासीं। इलेक्शन में यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इलेक्शन में केरु वाइदा न कंदो आहे, साईं पूरा कनि हिन टाइम ते मां पूरा कंदुमि। तव्हांजा ड्राइवर टाउन मां पगारूं खणनि, तव्हांजा जेके बोरची आहिनि उहे उन्हनि खे सरकारी नौकिरियूं, सभिनी खे सरकारी नौकिरियूं, नौजवाननि कहिड़ो ॾोह कयो आहे, उन्हनि खे बि त कुझु ॾियो। अलाह ॾियनि साईं, असांजी दुआऊं अथनि, असांजी दुआऊं अलाह ॾियनि। मां छा थो करे सघां? मां ज़ालिम सोसाइटी जा ज़ालिम वॾेरा आहिनि, हिननि असां नौजवाननि खे तबाह कयो आहे। तबाह मां कयो थो, मां तबाह पंहिंजी घरवारी खे छॾे वेई, ज़िंदगी तबाह नशो शुरू कई, घरवारी छॾे वेई, मां नशे ते लाथो। जेकॾहिं तव्हां नौजवाननि ते तवजो न ॾींदव त ज़ाहिर रोज़गार न हूंदो त नौजवान वांदो वेही छा कंदा? इहो ई कमु कंदा। वांदो वेही छा कंदा? मुंहिंजी दुआ अथसि माण्हू न बसि हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? तव्हां आया विया आहियो प्रोग्राम में, तव्हां छा था चवणु चाहियो रोज़गार जे लाइ? मुंहिंजो मुतालबो आहे टिशू काथे छॾिया बस अकुल इहो आहे, हाणे पादर वेड़े चादर मथां हेॾी शीशे में रखी छॾियो साईं। हाणे हे फज़ीलत आहे। असां टिशू खाईंदा था वतऊं साईं। नौजवान ही सॼो अवाम तव्हांखे वोट ॾेई असेंबलियुनि ताईं पहुचाए थो, उन तव्हां ते ज़िम्मेदारियूं आहिनि, उन्हनि खे बहितर मुस्तक़बिल जूं, रोज़गार जूं, तव्हांखे अलाह जो को ख़ौफ़ नथो थिए? नौजवान हीअं बेयारो मददगार घुमंदा था वतन। ख़ौफ़ अलाह जो ख़ौफ़ कंहिंखे न आहे, अलाह जो ख़ौफ़ हर कंहिंखे आहे, मूंखे बि अलाह जो ख़ौफ़ आहे।
मां ईअं न आहे, मूंखे ईअं न सम्झो, मां हितां जो बि सोचियो आहे, अगोतर जो बि सोचियो आहे, अलाह जी महिरबानी सां हितां जी सोच आहे, हितां जी ज़िमेदारियूं मथे आहिनि, अगोतर जूं ज़िमेदारी बि मां कंहिं ते रखियूं आहिनि। अच्छा हा इंशाअल्लाह तुंहिंजी दुआ सां जन्नत में बाक़ाइदे चश्मा लॻा पिया हूंदा ऐं घुमंदासीं ॼणो अबे जी जागीर। इंशाअल्लाह अहिड़ा असांजा पंहिंजा माना बंदोबस्त थियल आहिनि। साईं हे ज़ाहिरी तौर ते तव्हांखे लॻंदो हूंदो त हिननि वटि हर शइ आहे, पर हे अंदरूनी तौर ते हिननि वटि इज़त बि न आहे। अच्छा पर हाणे ॿियो वरी असां ॾिठोसीं त अता तारड़ साहिबु इस्लामाबाद मां आयो कराची ऐं नौजवान खे रोज़गार ॾिनई, तव्हांखे इहो ख़्यालु न आहे त भला सिंध हुकूमत तव्हांखे सिंध जी मां उहे ॾियनि हा तव्हांखे रोज़गार? सरकार उहो इस्लामाबाद मां आयो, वफ़ाक़ी हुकूमत हुनखे नौकिरियूं ॿ ॾेई हो, जंहिं वीडियो ठाहियो हुनखे बि नौकिरी मिली। मां तव्हांजे कराची शहर में आयो आहियां त जेका ट्रेन में जेका वॉशरूम ठहियल हूंदी आहे उन पासे कुंड में वेठो हुयुसि, जंहिं महिल टीटी अचे पियो अंदरि पियो हलियो वञा। इहो छो भला? तव्हां मीडिया वारा बि किरायो नथा ॾियो, अगरि को नौजवान अहिड़ो आहे जेको तव्हां उनखे सपोर्ट घटि में घटि मीडिया त करे, तव्हां बि नथा कयो, असां तव्हांखे विहारियो आहे, सपोर्ट कयूं था न। किरायो केरु ॾींदो? सही, त उहो पंजाब मां अता तारड़ साहिबु आयो ऐं नौजवाननि खे रोज़गार ॾेई वियो आहे, इहा ज़िमेवारी तव्हांजी, ॾियणु तव्हांखे खपे हा। मां सम्झां थो, तोखे वॾो अहसासु आहे हिन किने कोझे खे अची विहारियो अथई, हुन वीडियो वायरल थी, हुनखे बि ड्यूटी मिली, तूं हिनखे अची मुंहिंजी बर में विहारियो आहे त हिनखे बि ड्यूटी मिलंदी, पोइ मां वीडियो वायरल कयां त मूंखे बि ड्यूटी मिलंदी। सुञाणा त तोखे चुपड़ी करे वेही रहो, हणाओ पादर वेड़े चादर। माना हाणे तव्हांखे सवाल करण बि गुनाह बणिजी वियो, माना हाणे तव्हां इल्ज़ाम हणंदो असां नौकिरी यार हिकिड़ी तव्हां मूंखे छा चयो पहिरियों, तो कहिड़ा सवाल पुछा कंदासीं, उते तूं कहिड़ा ॿुधाए, हिते कहिड़ा तूं ॻाल्हाए? हिते त मूं त नौजवाननि ते ॻाल्हायो, नौजवान पाण आयो। नौजवान ते ॻाल्हाए थो, असां बि नौजवान रहियूं पंहिंजे दौर जा, पोइ असां असांजो ॼण जवानी वई नौकिरियूं- त वई छा? घणो ॻाल्हायो आहे तो साईं, घणो जी। बर्दाश्त कयो, असांजो नौकिरी, हा। असांजा फंड, हा। असांजी बजट, हा। हे ईअं था कनि हा। ॼण हिननि जे पीउ जो हुजे। ठीकु आहे सर, उन खां पोइ हिननि खां तव्हां पुछो जेके नौजवाननि जे लाइ डिपार्टमेंट आहे असां नौजवाननि जो, हा। यूथ डिपार्टमेंट, हा यूथ छा थो करे? अलाए छा थो करे? पाण में वेही करे कचहरियूं करे उन में बजट कढी था वञनि। असां नौजवान आहियूं साईं, असां तव्हां कुझु नौजवान नौजवाननि लाइ कयो आहे? चए थो त सॼी जेको बजट आहे उहो पाण में वेही खायो था वञनि। अहिड़ा डिपार्टमेंट लाइ केतिरा अगरि असांजे लाइ करणु चाहिनि था, इहे न कंदा सर। टाइम आहे, कंदासीं, नौजवान जे लाइ बि कंदासीं। साईं 17-18 साल थी विया आहिनि सिंध में, अञा टाइम आहे। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं हिनखे मां नौकिरी ॾियां त शहर जा पना केरु मेड़ींदो, पठा केरु मेड़ींदो? बंगी आहिनि तव्हां वटि? सॼो मां यकीन कयो, हर बंगी त पंहिंजा माण्हू भर्ती पियो कनि। ॾींहुं आहे तरह जो पियो आहे, शहर किन थी वियो हूंदो। हे इन ॻाल्हि में भलो आहे, मां हिनखे दाद ॾींदो आहे, जेकी पना पाठा मेड़े विकिणंदो आहे, हिन जो पंहिंजो सुठो सफ़र गुज़र थींदो आहे। ॾिसो सॼो ॾींहुं उस में घुमे थो, महिनत जो फल मिठो थींदो आहे। हाणे घर वारी छॾे पई त मुंहिंजो कसूर त कोन्हे। बार बार तव्हां मुंहिंजी घरवारीअ ते न अचो। तव्हां रोज़गार मां तुंहिंजी घर वारी ॾे छो वेंदुसि? अगरि मां तव्हांजी घरवारीअ ते अची वियुमि त पोइ ॾिसो, पोइ पंहिंजो थी पवंदो पाण में घणो पर्सनल थी वेंदा। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध प्यारा, साईं विड़ो त न, नौजवान त विड़ो त साईं, विड़ो त न। पुट आहे न, बसि बच्चा आहिनि, पाड़े जा त माना बच्चा प्रोग्राम में माण्हू ॾिसनि था पिया। ईअं कंदे न पुट, मां प्यार में माना हुच में ॾिसो वॾेरा जेके हूंदा आहिनि पीर अब्बा अम्मा मारींदा आहिनि इहे माण्हुनि खे। पुट असां भुज में किनो आहे किना ईअं माना सर, सिंध जे नौजवान जो आवाज़ ईअं दॿायो थो वञे, जीअं ॾिसो था तव्हां चैनल ते ई मूंखे टारगेट करे ऐं टार्चर करे थो। ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी साईं, एमपी साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में नाज़रीन। तव्हांजी का महिरबानी कोन्हे, तव्हां हिते घुराए मूंखे जेको आहे न, हे पंहिंजा कटाइजांइ जेके कया अथई। मां इंटरव्यू मां पूरे पाकिस्तान रहण ॾींदोमांइ। न इहो आहे पहुच आहे पूरे पाकिस्तान। माण्हू साम्हूं ॾिसंदा असांजे जेके शयूं आहिनि इहे माण्हुनि जे साम्हूं रखंदासीं। नाज़रीन, तव्हां एमपी साहिब जी बि ॻाल्हि ॿुधी ऐं बेरोज़गार नौजवान जी बि ॻाल्हि ॿुधी आहे, ऐं इहा उमेदु ज़ाहिर कजे थी त हुकूमत जेका आहे उहे नौजवाननि ते का तवजा ॾींदी, सिंध हुकूमत ऐं सिंध जा जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि खे को जोॻो रोज़गार मिलंदो। इहो त तव्हां सही ग़लति ॻाल्हायो न, इहो तव्हां ग़लति ॻाल्हायो आहे। हरू भर तूड़े हिते छा थो ॻाल्हाए? उते ॻोठ में कीअं कंदा, हिते अची तूं गुटके थो वेही साम्हूं, तोखे हुते रहणो न आहे। हाणे कैमरा वेमरा बंदि त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, छा ॻाल्हि छा तूं ॿुधाईंदे? ॻाल्हि मां थो ॿुधायां, धमकी पूरो पाकिस्तान ॿुधंदो आहे, हिनजी घरवारी बि न ॿुधंदी आहे, उहा पंहिंजे मुंहुं निकिरंदी आहे फौरन थो किथे जिन मां माल में आहे। त हिन कोन ॾिजो, मां हिननि खे मां त कोन हू बि सुञाणा आहिनि, उहे ॻाल्हियूं किथे नथा करे सघूं सर, चुप करे वेही रहो। त छा छा हले पियो हिननि जे फैमिली मैटर्स सॼा मूंखे ख़बर आहिनि। तव्हांजे फैमिली मैटर्स जेके हलनि पिया, हिन महिल तव्हां फोन कयो